बॉलीवुड जी मशहूर अदाकारा ऐश्वर्या राय बच्चन 50 वरियनि जी थी चुकी आहे ऐं अॼु हू करोड़नि दिलनि ते राॼ करे थी। ऐश्वर्या खे पंहिंजी ख़ूबसूरतीअ जे करे सॼी दुनिया सुञाणे थी। हीअ अदाकारा तमिल फिल्म इंडस्ट्रीअ मां बॉलीवुड में आई हुई ऐं सभिनी खे पंहिंजे फन जो दीवानो बणाए छॾियईं। मिस वर्ल्ड जो टाइटल खटींदड़ ऐश्वर्या जी ज़िंदगी बि लाहनि चाढ़नि खां घटि नाहे। कॾहिं खेसि फिल्मुनि मां कढियो वियो त कॾहिं वरी खेसि मोहबत में नाकामी नसीब थी। बच्चन घराणे जी नुंहुं ऐश्वर्या खे असुल मक़बूलियत ब्लॉकबस्टर फिल्म हम दिल दे चुके सनम ॾियारी। हम दिल दे चुके सनम जी शूटिंग दौरान ई सलमान खान ऐं ऐश्वर्या हिक ॿिए जे वेझो अची विया हुआ। ऐश्वर्या जे मामले में सलमान खान हर हंधि जहिड़ा कंदो वतंदो हो। केतिरा ई भेरा सलमान ऐश्वर्या जे फिल्मुनि जे सेट ते हुल मचायो। सलमान खान पंहिंजा हवास विञाए चुको हो ऐं हिक भेरे अध रात जो ऐश्वर्या जे घर पहुची दर खड़काइण लॻो। ऐश्वर्या दर न खोलियो हो ऐं पोइ पंहिंजी साख ख़राब थियण जे डप खां ऐश्वर्या सलमान खान खे पाण खां परे करे छॾियो। सलमान खान खां परे थियण जी कोशिश जो विवेक ओबरॉय फ़ाइदो वरितो ऐं ऐश्वर्या जो हमदर्द बणिजी संदसि साम्हूं आयो। सलमान खान खे इहो सभु पसंदि न आयो ऐं हिन विवेक खे मौतमार धमकियूं बि ॾिनियूं। इन खां पोइ अभिषेक बच्चन खे फिल्म गुरुअ में कमु करण दौरान ऐश्वर्या वणी वई ऐं ॿिन्ही 2007 में शादी करे वरिती। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां हटी अव्हां खे इहो बि ॿुधायूं त शाहरुख खान बि ऐश्वर्या जी ज़िंदगीअ में एंट्री ॾियण जी कोशिश करण खां न मुड़ियो ऐं इहा ॻाल्हि ऐश्वर्या खे पसंदि न हुई, जंहिं बाद शाहरुख खान काविड़जी ऐश्वर्या खे पंहिंजनि फिल्मुनि मां बेदख़ल करे छॾियो हो। फिल्म वीर ज़ारा जी हीरोइन ऐश्वर्या राय हुई, पर शाहरुख खान उन वक़्तु ऐश्वर्या ते ॾमरियल हो।